मरखां शेखण सिंध जी पहिरीं शाइरा औरत। सिंध जी तारीख़ में केतिरनि ई शाइरनि जा नाला सदियूं गुज़रण बावजूदु ज़िंदा आहिनि, पर छा तव्हां ॼाणो था त सिंधी अदब जी तारीख़ में हिकु अहिड़ी औरत शाइरा जो नालो बि मिले थो जेका अॼु खां लॻभॻि 7 सदियूं अॻु पंहिंजे एहसासनि, अक़ीदत ऐं रूहानी मोहबत खे शाइरी में बयानु कंदी हुई। जी हा, हिन औरत जो नालो हो मरखां शेखण। पर सवाल उहो आहे त मरखां शेख केरु हुई, संदसि शाइरी कहिड़ी हुई ऐं छो खे सिंध जी पहिरीं मालूम औरत शाइरा चयो वञे थो। अॼु जी हिन दस्तावेज़ी वीडियो में अचो त मरखां शेख जी ज़िंदगी, शाइरी ऐं अदबी विरसे खे सम्झण जी कोशिश करियूं। मरखां शेख, जंहिंखे कुझु रिवायतनि में मरखां शेखण पिणु चयो लिखियो वियो आहे, सिंधी अदब जी अवाइली तारीख़ में हिकु अहम औरत शाइरा तौरु यादि कई वञे थी। तहक़ीक़ी मुताले ऐं लोक रिवायतनि मूजिबि संदसि ताल्लुक़ 14हीं सदीअ जी सिंध सां हो ऐं खेसि सुमरनि जे दौर सां मंसूब कयो वञे थो। पर हिते हिकु अहम ॻाल्हि सम्झणु ज़रूरी आहे, मरखां शेख जी ज़िंदगी बाबति मुस्तनद तारीख़ी मवाद तमामु महदूद आहे। संदसि बारे में केतिरियूं ई ॻाल्हियूं ज़िबानी रिवायतनि, मक़ामी यादगिरियुनि ऐं बाद वारी तहक़ीक़ मां असां ताईं पहुतियूं आहिनि। तंहिं करे मरखां जी ज़िंदगी बयानु कंदे हर ॻाल्हि खे क़तई तारीख़ी हक़ीक़त सम्झण बदिरां तहक़ीक़ ऐं रिवायतनि जे विच में फ़र्क़ु रखणु ज़रूरी आहे। मक़ामी रिवायतनि मूजिबि मरखां शेख जो जनमु बदीन ज़िले जे इलाइक़े में वाक़िअ टपी चोर हडी ॻोठ में थियो, जेको करियो भंडारी जे इलाइक़े सां लाॻापियलु ॿुधायो वञे थो। हीउ इलाइक़ो सिंध जी लाड़ वारी पट्टी, सामूंडी माहौल ऐं सिंधु डेल्टा जे वेझो रहियो आहे। शायदि उहो ई माहौल संदसि शाइरी ते बि असरअंदाज़ थियो। तंबर जा वण, सामूंडी हवा, पखी, जानवर, पाणी ऐं लाड़ जी माण्हुनि जी रोज़मर्रा जी ज़िंदगी। मरखां जी शाइरी में उन्हनि सभिनी जो अक्स नज़र अचे थो, यानी संदसि शाइरी रुगो रूहानी जज़्बनि ताईं महदूद न हुई, पर पंहिंजे ज़माने जे माहौल ऐं समाजी ज़िंदगी जी तस्वीर पिणु पेश करे थी। तहक़ीक़ी हवालनि में मरखां जे नस्ली पस मंज़र बाबति मुख़्तलिफ़ मालूमात मिले थी। हिकु तहक़ीक़ी मुताले मूजिबि संदसि ताल्लुक़ पाणी ज़ात सां ॿुधायो वञे थो। संदसि मुड़ुस जो नालो राधण बयानु कयो वञे थो, जंहिंजो ताल्लुक़ चावड़ो ज़ात सां ॿुधायो वञे थो। रिवायतुनि मुताबिक़ मरखां ऐं संदसि मुड़ुस सुन्नत करियो भंडारीअ जे हथ ते इस्लाम क़बूल कयो। उन खां पोइ मरखां पंहिंजे मुर्शिद सां गहरे रूहानी अक़ीदत क़ाइमु रखी ऐं संदसि शाइरी जो हिकु वॾो हिसो बि उन रूहानी वाबस्तगी जे चौधारी फिरंदो नज़र अचे थो। मरखां शेख जी शाइरी जो सभ खां अहम पासो संदसि मुर्शिद सां अक़ीदत आहे। संदसि कलाम में रूहानी मोहबत, वफ़ादारी, आजिज़ी ऐं मुर्शिद जी अज़मत जो इज़हार मिले थो। तहक़ीक़ी मुताले में मरखां खे धनासीरी शाइरीअ जे अवाइली अॻवाननि मां पिणु शुमार कयो वियो आहे। धनासीरी हिकु अहिड़ी सूफ़ियाना शाइराणी रवायत सम्झी वञे थी जंहिंमें मुर्शिद या रूहानी पेशवा जी साराह, अक़ीदत ऐं रूहानी मक़ाम जो इज़हार कयो वेंदो आहे। मरखां जी शाइरी खे जेकॾहिं उन पस मंज़र में ॾिसूं त उहा सिर्फ़ हिकु औरत जी पंहिंजे मुर्शिद सां मोहबत न रहे थी, पर उहा उन दौर जे रूहानी फ़िक्र, मज़हबी जज़्बनि ऐं समाजी माहौल जो पिणु इज़हार बणिजी वञे थी। मरखां शेख ॾांहुं हिकु मशहूरु बेत मंसूब कयो वञे थो, कांडड़ी लस ही वासरड़ी वस, आऊं खिलंदी कुॾंदी अचां, करियल ॾिठमि सुख पार में। हिन बेत खे रिवायतनि में मरखां जे करियो भंडारी सां रूहानी अक़ीदत ऐं ख़ुशीअ जे इज़हार तौरु सम्झो वञे थो, पर हिते बि एहतियात ज़रूरी आहे। हिन बेत जी निस्बत बाबति मौजूदु मवाद घणो करे रिवायती नोए जो आहे, तंहिं करे उनखे क़तई मुस्तनद अदबी नुस्खे तौरु पेश करण खां अॻु वधीक तहक़ीक़ जी ज़रूरत आहे। ऐं शायदि मरखां शेख जे कलाम सां लाॻापियल सभ खां वॾो मसइलो बि उहो ई आहे, संदसि शाइरी लिखियल किताबनि खां वधीक ज़िबानी रिवायत में ज़िंदा रही। मरखां जी शाइरीअ में सिंध। मरखां जी शाइरी जो हिकु अहम पासो संदसि पंहिंजी धरतीअ सां वाबस्तगी आहे। संदसि कलाम में सामूंडी ऐं डेल्टाई माहौल जा मंज़र मिलनि था। वणनि ऐं ॿूटनि जा हवाला, पखियुनि ऐं जानवरनि जो ज़िक्र, मक़ामी ज़िंदगी जा मंज़र ऐं सिंध जे समाजी ऐं सक़ाफ़ती माहौल जूं झलकियूं।
उहे सभु शयूं संदसि शाइराणी ऐं शाइरी खे सिर्फ़ु रुहानी शाइरी नथियूं रहण ॾियनि, बल्कि उहा पंहिंजे दौर जी सिंध जो हक़ीक़ हिकु सकाफ़ती अक्स पिणु बणिजी वञे थो। हिकु अहिड़ी सिंध जिते माण्हू पंहिंजी धरती, पाणी, ज़रात, वापार, माहौल ऐं रुहानी रिवायतुनि सां गॾियल हुआ। औरत ऐं शाइरी मरखा शेख जी अहमियत जो सभ खां वॾो सबबु शायदि उहो ई आहे त हू सिंधी औरतुनि जी अदबी तारीख़ में हिकु अवाइली सुञातल नालो आहे। सिंध में औरतूं सदियुनि खां सेहरा, लाॾा, गीच, दुआया गीत ऐं सूफ़ियाना गीत ॻाईंदियूं रहियूं आहिनि, पर उन्हनि मां केतिरनि ई औरतुनि जा नाला तारीख़ में महफ़ूज़ न थी सघिया। मरखा जो नालो उन लिहाज़ खां ग़ैर मामूली आहे। हू असांखे ॿुधाए थी त सिंध जी औरत सिर्फ़ु लोक गीत ॻाइण वारी आवाज़ न हुई, पर हू पंहिंजे अक़ीदनि, एहसासनि, रूहानी तजुर्बनि ऐं समाजी सोच खे बि शाइरी ज़रिए बयानु करे सघे थी। उहो ई सबबु आहे जो मरखा शेख जो नालो सिंधी औरतुनि जे अदबी तारीख़ में ख़ासि अहमियत रखे थो। संदसि शाइरी जो लोक अदब ते असर मरखा शेख जो कलाम लिखियल किताबनि जे सुफ़नि खां वधीक ज़िबानी रवायत वसीले ज़िंदा रहियो। रवायतनि मूजिबि संदसि शाइरी जो असर सुमरा बिरादरी जे औरतुनि जे लोक गीतनि ऐं मुख़्तलिफ़ दरगाही रवायतुनि सां पिणु गंढियल रहियो। औरतूं गॾिजी गीत ॻाईंदियूं हुयूं, दरगाहनि ते कलाम पढ़िया ऐं ॻाया वेंदा हुआ, ऐं अहिड़ी तरह शाइरी हिकु नसल खां ॿिए नसल ताईं मुंतक़िल थींदी रही। पर ज़िबानी रिवायत जी पंहिंजी हिकु ख़ुसूसियत आहे, वक़्त सां लफ़्ज़ बदिलजी सघनि था, बेत में फ़र्क़ु अची सघे थो, ऐं कंहिं शाइर सां कंहिं बेत जी निस्बत बि मुख़्तलिफ़ रवायत रावियनि वटि मुख़्तलिफ़ थी सघे थी। मरखा जे कलाम सां बि कुझु अहिड़ो ई थियो। मरखा शेख छो अहम आहे, इहो हिकु सवाल आहे। हाणे सवाल उहो आहे त मरखा शेख खे यादि छो रखणु घुरिजे? छा सिर्फ़ु उन करे त उहो सिंध जी पहिरीं औरत शाइरा हुई? न, मरखा जी अहमियत उन खां बि अॻिते वञे थी। उहो सिंध जी अवाइली औरताणी तख़लीक़ी आवाज़ जी नुमाइंदगी करे थी। उहो सूफ़ियाना शाइरी जे हिकु अवाइली रिवायत सां गॾियल आहे। संदसि कलाम में मुर्शिद सां अक़ीदत आहे, रूहानी मोहबत आहे, ऐं पंहिंजे धरती, माहौल ऐं समाज सां वाबस्तगी पिणु आहे। उन लिहाज़ सां मरखा शेख जो नालो सिंधी अदब सां गॾु सिंध जी समाजी ऐं सकाफ़ती तारीख़ लाइ पिणु अहम आहे। मरखा शेख जी ज़िंदगी बाबति शायदि असां वटि अञा केतिरा ई सवाल मौजूदु आहिनि। उहो असल में कहिड़े माहौल में वॾी थी, संदसि कलाम जो केतिरो हिसो अॼु ताईं महफ़ूज़ आहे, कहिड़ा बेत वाक़ई संदसि आहिनि, ऐं कहिड़ियूं ॻाल्हियूं बाद जे रिवायतनि ऐं संदसि नाले सां ॻंढिजी वियूं। शायदि ईंदड़ तहक़ीक़ उन्हनि सवालनि जा जवाब वधीक वाज़े करे सघे, पर हिकु ॻाल्हि यकीनी तौरु चई सघिजे थी, सिंध जी अदबी तारीख़ में औरत जो आवाज़ नओं न आहे। उहो आवाज़ सदियुनि खां हिन धरती जे गीचनि, सूफ़ियाना गीतनि ऐं शाइरी में मौजूदु रहियो आहे। मरखा उन ई क़दीम आवाज़ जी हिकु महफ़ूज़ नाले तौरु असांजे साम्हूं अचे थी, ऐं शायदि संदसि सभ खां वॾो विरसो उहो ई आहे त सदियुनि जी ख़ामोशी मां बि हिकु औरत जो आवाज़ तारीख़ ताईं पहुची सघे थो। ही हुई मरखा शेख जी कहाणी, सिंध जी अवाइली औरत शाइरा जी कहाणी। जेकॾहिं तव्हांखे सिंध जे विसरियल शाइरनि, अदीबनि ऐं तारीख़ी शख़्सियतनि बाबति अहिड़ियूं दस्तावेज़ी वीडियोज़ पसंदि अचनि थियूं त वीडियो खे लाइक करियो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं कमेंट में ॿुधायो त तव्हांजी नज़र में सिंध जी कहिड़ी विसरियल शख़्सियत ते ईंदड़ डॉक्यूमेंट्री थियणु घुरिजे। हिन सां गॾु असांखे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।